जी नाज़रीन, हज़रत नेशनल ऑनलाइन न्यूज़ अलर्ट सां नौशर फ़िरोज़ खान ज़मीन हुसैन लुंड जी रिपोर्ट ॾींदा त नौशर फ़िरोज़ जे ॻोठ तालिब सोलंगी में साहिल रमज़ान हकीम ऐं उस्मान सोलंगी पारां सिंध सोलंगी वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जे सूबाई सदर रहमतुल्लाह सोलंगी जे मान में आजियाणो तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें सोलंगी बिरादरी जे सभई माण्हुनि शिरकत कई। आजियाणे तक़रीब खे ख़िताब कंदे रहमतुल्लाह सोलंगी जो चवणु हो त तालीम खां सवाइ इंसान अधूरो आहे। तालीम रुॻो नौकरियुनि लाइ हासिल न कई वञे। बिरादरी जे माण्हुनि खे घुरिजे त हू पंहिंजे नियाणियुनि ऐं बचड़नि खे बहितर खां बहितर तालीम ॾियारीनि। जिते खोट महसूसु थिए असां उनखे बहितर करण लाइ कोशिशूं कंदासीं। तव्हांजे एतमाद सां जेका वॾी ज़िम्मेवारी ॾिनी वई आहे उन ते पूरो लहंदासीं ऐं हर मसइले में बिरादरीअ सां गॾु हूंदासीं। बलदियाती इलेक्शन अचे पई, उन्हनि में अक्सरियत जी हिमायत कबी। जिते असांजी अक्सरियत हुजे उते उन्हनि खां पंहिंजी हिमायत कराईंदासीं। बेरोज़गारी तमामु घणी आहे, नौकरियुनि तां बंदिश ख़तमु थींदी त नौकरियुनि लाइ बि कोशिशूं वठंदासीं। हुन चयो त पाण में इताद पैदा कयो, नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते झेड़ा झगड़ा ख़तमु कयो। असां अवां सां हर ॾुखे सुखे वक़्त में गॾु बीठल रहंदासीं। उन मौक़े ते दोस्त मोहम्मद सोलंगी, डॉक्टर हिदायतुल्लाह सोलंगी ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो।